और कचहरी जो सिंगार प्रोग्राम जो सिंगार है रहमत वारो कुरान मजीद नजर अची रहो है। तवा समूरा भी इन हस्ती के सदको आया हो, मां भी इन हस्ती के सदको आयो है। तहां सब मदीने वाले घोट जा आशिक परवाना परस्तार उन्हीं साईं जूं ॻाल्हियूं ॿुधण आया हो, उन्हीं साईं जा गुण ॿुधण आया हो, उन्हीं साईं जो अकीदो ॿुधण आया हो, उन्हीं साईं जो जा मौजूदा ॿुधण आया हो, उन्हीं साईं जी सीरत ऐं सूरत ॿुधण आया हो, जंहिंखे अल्लाह साईं फरमायो त सोना ही सॼी दुनिया ठाही तुझे सदको आहे। के अल्लाह वारे ही लफ्ज़ चया पंहिंजे मोहब्बत वारे अंदाज में, जमीन होती फलक न होता, जमीन होती फलक न होता, अरब न होता, अजम न होता, ये महफिल न होती, ये कोनो मकान होता, अगर शाये उमम न होता। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, तो गले में तोप डाल लो मोहम्मद की गुलामी का। तहां सब मदीने वाले घोट जा परस्तार आयो, अल्लाह सही तव्हांजे अचण वेहण खे क़बूल फरमाए। जीअं हिते कठे फरमायो त अॼु असां सभिनी जी हिन घड़ीअ जे सदको हिन वेहण जे सदको बख़्शिश फरमाए, सभिनी खे जन्नत में भी ईअं ई कठे फरमाए। और दोस्तों अज़ीज़ों के राज को असां तांगे प्यारे रसूलुल्लाह जूं ॻाल्हियूं गुणो ई ॿुधाए। अहिड़ो को आहे ई न जंहिंजी उमिरि 1400 साल या 1450 साल या 1500 साल हुजे, जंहिंखां वेही करे असां साईं जूं ॻाल्हियूं मुबारक पुछो, साईं जो अक़ीदो मुबारक पुछो, साईं जी सीरत ऐं सूरत मुबारक पुछो। ॿी का अहिड़ी हस्ती असांखे नज़र नथी अचे। हिकिड़ी हस्ती आहे जंहिंजो नालो क़ुरान मजीद आहे, जो मोमिनन जी अम्मा तय्यबा ताहिरा पाक दामन हयादार अम्मा, वॾे ईमान वारी अम्मा, वॾे इल्म वारी अम्मा, वॾे हिल्म वारी अम्मा, वॾी बुर्दबार अम्मा, उहा फरमाए थी जेके मुंहिंजे महबूब जो अक़ीदो सम्झणो हुजे, मुझे महबूब जी सीरत ऐं सूरत मुबारक जो मुतालियो करणो हुजे, जंहिं मुझे महबूब जी जिंदगी मुबारक खे सम्झणो हुजे, दुनिया में मुझे महबूब जी करे कहिड़ियूं महिनतां कयूं इन ॻाल्हि खे सम्झणो हुजे, सोने साईं जी सीरत ऐं सूरत खे सम्झणो हुजे, त बिना जे बावजूद थी करे इन रहमत ऐं बरकत वारे क़ुरान मजीद खे पढ़े ऐं सम्झे। हे सॼो क़ुरान मजीद मुझे महबूब जे ख़ुल्क़ सां भरियो पियो आहे। फरमाईंदे चई कान, फरमाए कान ख़ुल्क़ुल क़ुरान, ॾाढा ॾाढा जो आशिक़नि जी केॾी जमात आहे। सुभान अल्लाह में सुस्ती न हुजणु खपे। आशिक़नि जी ॿोली ॿुधण थो चाहियां, बाक़ियुनि ते मयार असांजी बि न आहे। ॾाढा जो सुभान अल्लाह। साईं जी अल्लाह साईं मोहब्बत शर्त करार ॾिनी,
साईं जी ताबेदारी अल्लाह साईं शर्त करार दी उन्हीं साईं जे गुलाम हुजण के अल्लाह साईं शर्त करार ॾियणु फरमायो उन्हीं साईं जे हुक्मन के लब्बैक लब्बैक करे अमल करण अल्लाह साईं शर्त करार ॾिनो जे हस्ती के अल्लाह साईं एड़ो त मुबारक ठायो एड़ो त हसीन ठायो एड़ो त सोहणन जो सरदार बणाई जो नी हस्ती जे सामूं अल्लाह साईं जा ठल चंद्र ऐं सिज भी शर्मिंदा नजर ईंदा हा हज़रत अबू ज़र गफ़ारी साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फरमाए चोरीअ जो चल्ला पंहिंजे मस्तीअ में बीठो आहे मां चंड ने निहारे वरी साईं ने निहारे वरी निहारियो बार बार निहारियो कोई हो ज़मीर में फैसलो करे चंड के चिमो चंड तो में तेरी सूह से ब्या काथे आ जेड़ी सूह से ब्या चमक अल्लाह सही ख्वाजा अब्दुल्ला सही जे शहजादे जे चेहरे में रखिया तॾहिं के अल्लाह वारे ही लफ़्ज़ जा जे तो चांद से तशबीह देना ये क्या इंसाफ है चांद से तशबीह देना ये क्या इंसाफ है चांद के मुंह में शाइया मेरे मदनी का चेहरा साफ है हज़रत अब्बास साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु तुझे भाटलिया मां त तुझो आशिक़ बंदग उन्हीं ज़माने खां ई बणिजी पियो जे ज़माने में तूं पींघड़े में हूंदे वाह जो अल्लाह साईं तोखे प्यारो भुरियो तोखे प्यार ॾिनई तोखे मोहबतां ॾिनई जो तुंहिंजो पींघो जॾहिं हलण बंदि थी वेंदो त अल्लाह साईं फ़रिश्तनि खे मोकिले तुंहिंजे पींघे खे झूटराईंदो हो डाढा 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 सब सोने साईं जा आशिक़ वेठा हो घोट किया गैरतमंद मुसलमान तांगे सोने साईं जी वाखान बुधनिया त जी उलमा देवबंद जे फर्जंद ने उलमा देवबंद स्टेज खां बुधो ये न बुधाई न तव्हांखे आशिक़ रसूल सदाइण वारा साईं जी तारीफ़ इन्हनि खे पंहिंजे मुर्शिदनि जे तारीफ़ हुई वांद काई नथी मिले मुर्शिद इएं आख्या मुर्शिद इएं आख्या मुर्शिद इएं आख्या मुर्शिद इएं फरमाया थी गया डॉक्टर हीअं चयो पर मुर्शिद हीअं चयो पर थियो जीअं मुर्शिद चयो उन्हनि खे वांद काई न आहे पंहिंजे मुर्शिदनि खां तारीफ़ करे वांदा थी साईं जी तारीफ़ चओ त तव्हांखे मिठड़े महबूब जी तारीफ़ ॿुधाए तव्हांजा नेण ऐं दिलियूं ठारियो फरमाया तो हज़रत अब्बास ओ मुंहिंजा शहज़ादा भाटड़ा मां त तुंहिंजो आशिक़ पतंग परवानो ते ज़माने खां ई वठी थुम जॾहिं तूं पींघड़े में जो रोईंदे सुरकड़ा भरींदे त मां ॾिसंदो मां आसमान तां बीठल जेको मथे चंडा लहींदो पंहिंजी जगह तां तोखे परचाईंदो पोइ जॾहिं तूं पंहिंजे नंढड़नि हथड़नि मुबारकनि सां तूं पींघड़े में हूंदे मुंहिंजा भाटलिया साईं तूं हीअं जाॾे इशारो कंदे आंगुर मुबारक जो चंड ओॾे डोड़ींदो वेंदो हुयो पाण फरमायूं त हाउ मुंहिंजा चाचा असां रोहंदासीं अल्लाह साईं जे ख़ौफ़ में पोइ जॾहिं सिलकड़ा भरींदासीं त अल्लाह साईं चंड खे हुकुम कंदो चंड मुंहिंजो महबूब तो रोई वञी परचाएसि त सही ॾाढा ॾाढा जो सुभान अल्लाह अल्लाह साईं ने फरमायो अल्लाह सागा महबूब तव्हांजे चमकदड़ चेहरे जो कसम जे चेहरे जे साम्हूं चंड सिज में शर्मिंदा नज़र अचनि वल्लाह
लैला सजा तव्हांजे जुल्फन जो कसम जे जुल्फन जे सदको असां रातनि खे सुकून नसीब फरमाईंदो उन्हीं साईं जी अल्लाह सही मोहब्बत शर्त करार सोन जे मालात वारो बिस्त ठाहियो थमा नहरियूं आयूं तमाम माखियुनि जा शौक़ीन हो खीरनि जा शौक़ीन हो फीमान तजरियान रब्बिकुमा तुकल्लिमान खपेव जन्नत के न ठयो केड़न केड़न हे जन्नत खपे जन्नत खपे ओ तो मदीने वारे घोट जी पैरवी कयो सच्चा आशिक थियो सिर्फ नार नहाण वारा न 12 महीने में नचण वारा न एड़ो ता असांजा ॿाहिरि नचन आशिक रसूल सॾाइण वारा जो नखत नाज़ खे बि एड़ो नचण न अचे एड़ी दाखुड़ी हणन लोड सोड लगी पई आ हेडो सारो पटको हेडी दाढ़ी 3 बटन दिया पर जवान जो नचण ॾिस मां चयोबा छा बस नमाज खां बाद में 2 नंबर वारी इबादत ई आहे नी तव्हां पंहिंजा खाता भरे छॾिया सवाब जा शर्त करार चाहो तो अल्लाह साईं असां सां राज़ी थी पए चाहो तो अल्लाह साईं असां खे पंहिंजी मोहब्बत में रखे सिवत अल्लाह वमन अहसनु मिन अल्लाह सिवत वनहनु लहू आबिदून दुनिया में खोड़ रंगत दुनिया में खोड़ कालियूं थव दुनिया में खोड़ मोहब्बतां थव पर भले में भलो रंग कंहिंजो अल्लाह साईं जो भले में भली मोहब्बत कंहिंजी आ खपे वठी रज़ा उन साईं जी जे साईं सिज खे पैदा करण फरमायो जे साईं चंड खे पैदा करण फरमायो هو الذي جعل الشمس ضياء والقمر نورا ضياء والقمر نورا وقدروا منازل لتعلموا عدد السنين والحساب जैसा ये सिज पैदा कयो जैसा ये चंड पैदा जैसा ये तव्हांखे आसमान वारी छत ढके ॾिनी आहे बिना थंभे थुणी असांजे शिकारपुर में तो हिकिड़ो भी थमो न आहे आसमान खे घोटकीअ वारो तव्हां ॾिठो आहे त ॿुधायो आहे हिते को थंभड़ो आसमान खे का टेक का भला बिना थंभे थुणी जे कंहिं बि यार फरमाया जो अल्लज़ी ख़लक़ सबा समातिन तिबाक़ा दादा दादा जो न सुभान बिग़ैर आमदिन तरौना को भी थमो ना है का भी टेक ना है
चाहे उठा दे दी वडी ताकत वारो अल्लाह सही असां सां प्यार करे जे पानी जे मथा जमीन विछाई आ अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशा वस्समाअ बिनाअ वअनज़ल मिनस समाइ माअ फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़्क़न लकुम फला तजअलू लिल्लाहि अंदादन व अंतुम तालमून। जमीन के विछाए ॾिनी अथव, आसमान के बिहारे ॾिनो अथव, सिज के ठाहे ॾिनो अथव, चंद्र जी उतारे खां केर ठाहे ॾिनो अथव, न्याणियूं के ॾिनियूं अथव। फरमाए तो या वली मन यशाअ इनासा न्याणियुनि जा खज़ाना मां अल्लाह साईं वटि अथव। वया वली मन यशाअ ज़ुकूर पुटनि जा खज़ाना मां अल्लाह साईं वटि अथव। पहिरीं फरमाई छड़ो न्याणियूं ॾियांसि त मर्ज़ीअ जो मालिक आं, छड़ो पुट ॾियांसि त मर्ज़ीअ जो मालिक आं। पर फरमाया ज़ुकरानहु व इनासा भई कॾहिं ॾियांसि बि मर्ज़ीअ जो मालिक आं। फरमायो वयजअलु मन यशाअ वयजअलु मन यशाअ अक़ीमा। ॾाढा ॾाढा जो न ईमानी जज़्बे सां है। अॼु तव्हांखे क़ुरान मजीद ॿुधाए तव्हांजी दिलियूं इंशाअल्लाह ठारबियूं तव्हांजो ईमान ई ताज़ो थी पवंदो। मूंखे कहिड़ी ताक़त आहे तव्हांजो ईमान ताज़ो कंदो त रहमत ऐं बरकत वारो क़ुरान मजीद कंदो। फरमाए त इज़ा तुलियत अलैहिम आयातु ज़ादतहुम ईमाना। अॼु क़ुरान मजीद ॿुधंदो तव्हांजो ईमान टाइट थींदो। पर मां क़ुरान मजीद असां वटि छड़ो हुअ ॿोली न आहे, आवाज़ आंदी न असां वटि तोइल आहिनि, न असां वटि छड़ो शेर आहिनि, न असां वटि क़सीदा रुबाइयूं आहिनि, सचो सौदो क़ुरान मजीद जो आहे। हा 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 छड़ो वही ईअं न चवंदासीं त पीर ईअं आखिया, पीर ईअं आखिया, मुंहिंजे सोणे हीअं चयो, महबूबन करीमन हीअं फरमायो। अचो वठो तव्हांखे मदीने वारे घोट जी वाखाण ॿुधायो। असांजो अक़ीदो ऐं ईमान आहे त जंहिंजी मोहबत प्यारे रसूलुल्लाह सां न आहे उहो ईमान खां ई काट आहे। असांजा हिकिड़ा भुलल भाइर असांजे ख़िलाफ़ था चवंदा वतन ते जमात सोने साईं के मदीने वारे घोट के वडे भाजी निगाह सां ॾिसदी आहे। कसम अल्लाह साईं जो सरासर कूड़ थाड़न, सरासर ग़लत था चवनि, न असां पुछाई न कई आहे। असांजो अक़ीदो ईमान आहे। असांजा बच्चा, असांजा बाल, असांजी जान, असांजो माल, असांजा भाइर वॾा या नंढा कर असांजो अबो अमा बि सोणे नबी साईं जी इज़त तां क़ुर्बान। नारे तकबीर, शाने मुस्तफा, अज़मत मुस्तफा, उलमाए हक, उलमाए देवबंद, जमीयत उलमाए इस्लाम। नारे
जा सरदार ॻाल्हाइनि, दुनिया जा बोतार ॻाल्हाइनि, पीर ॻाल्हाइनि, आबिद ॻाल्हाइनि, आलम ॻाल्हाइनि, ज़ाहिद ॻाल्हाइनि, वली ॻाल्हाइनि, वात मां थुका निकिरनि, वात मां लिब निकिरे, पर जॾहिं मदीने वारो घोट साईं वजे काइनात ॻाल्हाईंदो त वात मुबारक मां नूर जूं लाटा निकिरंदे नज़र ईंदियूं। अफलज सनीयतैन इज़ा तकल्लम रुय कन्नूर यख़रुजु मिन बैन सनाया। है मोमिनन जी अम्मा साण दी फरमाए मां सुई उधारी वठी आयो साईं जी कमीज सिबण लाइ मगरिब खां बाद जो वक्त आ सुई हथन मां किरी पई ॾाढा ज़मीन ते हथ पर सुई माखे न लधी जॾहिं नूरनि जो सरदार नारनि जो सरदार खाकिन जो सरदार सूअ भरन सखन जो सरदार मुझे हुजरे में दाखिल थियो मुझे कमरे में दाखिल थियो साईं मुझे मुस्कुराईंदे ॾिठो पाण फरमायो आयशा खिली रही आहे मुस्कुराए रही आहे मां तेरी ॻाल्हि न कई आहे का ॻाल्हि याद आई त वो ॿुधाए ॻाल्हि कहिड़ी आहे जंहिंते तूं खिले थी चए साईं सुई उधारी वठी आई हुयमि मगरिब खां बाद जी उधाई हथन मां किरी पई उहा लिभे ई न पई ॾाढा ज़मीन ते हथड़ायमि पर जॾहिं तव्हां मुंहिंजे कमरे में